أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا هو الذي يصلي عليكم وملائكته ليخرجكم من الظلمات إلى النور وكان بالمؤمنين رحيما تحيتهم يوم يلقونه سلام وأعد لهم أجرا كريما اے ایمان वारो अल्लाह ताला जो खूब कसरत सां ज़िक्र कंदा रहो ऐं सुबुह शाम हुन जी तस्बीह करियो। पोइ ई आहे जेको तव्हां ते रहमत मोकिले थो ऐं हुन जा फ़रिश्ता त जीअं तव्हांखे ऊंदाहिनि मां कढी रोशनीअ में आणे ऐं उहो ईमान वारनि ते घणो महिरबान आहे। जॾहिं उहे हुन सां मुलाक़ात कंदा त उन्हनि जो इस्तक़बाल सलाम सां आहे। वअअद्द लहुम अजरन करीमा ऐं उन्हनि जे लाइ बाइज़्ज़त इनाम तयार करे रखियो आहे। हिते हिननि आयतुनि जे माक़बल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम खे बयानु कयो वियो हो ऐं उन जे सिलसिले में वरी निकाह ज़ैनब ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह ऐं ज़ैनब जे निकाह ज़ैद जे निकाह इन खे बयानु कयो वियो। इन जे इहो ॿुधायो वियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एतिराम कयो वञे, कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो बेजा एतिराज़ न कजे, को बि एतिराज़ न कजे। हिते अल्लाह ताला वरी उन साॻे मज़मून खे इन अंदाज़ मां बयानु फ़रमाए पियो त तव्हांजे मथां अल्लाह पाक जूं वॾियूं नेमतूं आहिनि, तमामु घणियूं नेमतूं आहिनि। ख़ासि तौर ते इहा तव्हांजे मथां नेमत आहे जो अल्लाह ताला हेॾे वॾे सभिनी खां वॾे रसूल, सभिनी खां मुअज़्ज़ज़ मुकर्रम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मबऊस फ़रमाए करे तव्हांखे उन्हनि जी उम्मत में पैदा फ़रमायो। उन करे अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो। हिते अल्लाह ताला फ़रमाए पियो ऐं ईमान वारो अल्लाह ताला जो खूब कसरत सां ज़िक्र करियो। ज़िक्र मां मुराद आहे अल्लाह पाक जी फर्मा बरदारी। इन में हर क़िस्म जी फर्मा बरदारी अची वई, सॼो दीन अची वियो ऐं यानी हर क़िस्म जा आमाल। वरी अॻियां अल्लाह ताला फ़रमाए पियो वसब्बिहूहु बुकरतन व असीला, सुबुह शाम हुन जी तस्बीह बयानु करियो, तस्बीह ऐं पाकी बयानु करियो, तक़दीस बयानु करियो सुबुह शाम। उलमा फ़रमाईंदा त पहिरियों जेको जुमिलो आहे उन में उमूम ताआत आहिनि, यानी जेके फर्मा बरदारियूं आहिनि उहे सभु करियो। कंहिं बि हिकिड़े अल्लाह ताला जे फ़रमान जी नाफ़रमानी न करियो, बल्कि हर फ़रमान खे, हर हुक्म खे पूरो करियो। ऐं उन में उमूम आमाल हो ऐं ॿियो जेको जुमिलो आहे उन में उमूम औक़ात आहे। माना ईअं न करियो जो कंहिं अमल खे पूरो करियो ऐं कंहिं अमल खे पूरो न करियो, ऐं ईअं बि न त कॾहिं करियो ऐं कॾहिं न करियो। हर ज़माने में करियो, दवाम सां करियो ऐं हर अल्लाह पाक जी फर्मा बरदारी खे, हर अल्लाह ताला जे हुक्म खे पूरो करियो शुक्राने जे तौर ते। तव्हांजे मथां हेॾियूं वॾियूं नेमतूं, उमूमी नेमतूं ऐं ख़ासि तौर ते अल्लाह ताला तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी नेमत अता फ़रमाई। अॻियां अल्लाह ताला फ़रमाए पियो त इहो जेको अल्लाह ताला कयो न, इहो जेको थियो इहो अल्लाह पाक जी रहमत सां थियो ऐं उहो ई अल्लाह आहे जेको तव्हां ते रहमत नाज़िल करे थो ऐं उन जा फ़रिश्ता। अल्लाह ताला त रहमत नाज़िल करे थो ज़ाहिरी एतबार सां, ऐं फ़रिश्ता रहमत नाज़िल कंदा, माना फ़रिश्ता पाण कंहिं शइ ते क़ादिर कोन्हनि, उहे अल्लाह पाक खां दुआ था घुरनि त या अल्लाह इहा जेको तो मोमिन बंदनि ते, ईमान वारनि ते पंहिंजी रहमत नाज़िल फरमा।
ऐं इहा रहमत अल्लाह ताला छाजे लाइ थो नाज़िल करे ताकी तव्हांखे ऊंदाहिनि मां कढी रोशनीअ में आणे। ऊंदाहियूं छा आहिनि? ऊंदाहियूं आहिनि जहालत ऐं गुमराही। जहालत ऐं गुमराही ऊंदाहियूं आहिनि ऐं रोशनी छा आहे? इल्म ऐं हिदायत। माना तव्हांखे जहालत मां कढी इल्म ऐं गुमराहीअ मां कढी तव्हांखे हिदायत नसीब करे। ऐं इन में तजद्दुद थो थिए, माना इन हर मौक़े ते हर लम्हे इंसान खे नई हिदायत जी ज़रूरत आहे अल्लाह पाक जे तरफ़ां। ऐं हर लम्हे जो अलॻि इल्मु जेको अल्लाह पाक जे तरफ़ां इंसान खे खपे त हाणे आउं छा करियां। त यानी इन में तजद्दुद आहे त तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह ताला जी मुसलसल रहमतूं तव्हांजे मथां इन करे नाज़िल पियूं थियनि जो मुसलसल अल्लाह ताला तव्हांखे हर लम्हे नओं इल्मु ऐं नई हिदायत नसीब फरमाईंदो रहे। वकान बिल मुमिनीन रहीमा, ऐं अल्लाह ताला मोमिननि ते ईमान वारनि ते वॾो महिरबान, घणो महिरबान आहे। इन ई करे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे मथां ही सभु नेमतूं कयूं आहिनि। ऐं इन्हनि रहमतुनि में हिकिड़ी शइ इहा बि आहे जेका इहा हींअर त जेका बयानु थियो इहो थियो दुनिया जो, हाणे आहे आख़िरत जो। आख़िरत में रहमत छा थींदी? हिकिड़ी रूहानी ऐं ॿियूं जिस्मानी। रूहानी रहमत इहा आहे त जॾहिं ईमान वारा अल्लाह ताला सां मुलाक़ात कंदा त पोइ उन्हनि जो इस्तिक़बाल सलाम सां थींदो। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए थो सलामुन क़ौलन मिर रब्बिर रहीम, यानी अल्लाह ताला अहले जन्नत खे फरमाईंदो अस्सलामु अलैकुम। हाणे सलाम ठलो जेको आहे न सलाम, इहो बि वॾो एज़ाज़ आहे। सलाम कंहिंखे करणु इहो वॾो एज़ाज़ आहे। पर रब्बुल आलमीन चवे त अस्सलामु अलैकुम, इन खां वॾी का नेमत रूहानी कान्हे। उनजी लज़्ज़त उते जेका ईंदी ख़बर पवंदी, हिते त पाण खे उनजी परोड़ ई कान्हे। ऐं यौम यल्क़ौनहु मां छा कहिड़ो मुराद ॾींहुं जंहिं ॾींहुं उन सां मुलाक़ात थींदी उहो कहिड़ो ॾींहुं आहे? इन में टे कौल आहिनि। हिकिड़ो कौल त इहो आहे त जन्नत में दाख़िल थींदा जेॾी महिल जन्नती त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो त अस्सलामु अलैकुम। ॿियो इहो कौल त क़यामत जे मैदान में अल्लाह ताला ईमान वारनि खे सलाम फरमाईंदो। ऐं टियों जेको आहे कौल इहो आहे त यानी मौत जे वक़्त ते जेॾी महिल फ़रिश्तो अचे थो, यानी मलकुल मौत अचे थो त ईमान वारे खे चए थो त अल्लाह पाक जे तरफ़ां तोखे सलाम आहे, पोइ उनजो रूह कढे थो। त इहे टई ॻाल्हियूं जंहिंमें यल्क़ौनहु में इहे टई एतिमालात आहिनि। इहा त थी वई रूहानी नेमत। ऐं जिस्मानी नेमत छा आहे? व अअद्द लहुम अजरन करीमा, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ यानी इज़त वारो इनाम तयारु करे रखियो आहे। इन में जन्नत जूं सभु नेमतूं अची वियूं, खाधा पीता हूरूं महला जेको कुझु आहे न, हे इज़त वारो इनाम, इन में सभु कुझु अची वियो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे नसीब फरमाए, तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानका अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक।
وصلی اللہ تعالی علی حبیبہ محمد وعلی آلہ واصحابہ وبارک وسلم آمین یا یا اللہ عافیت نصیب فرما یا اللہ شفا نصیب فرما روحانی جسمانی تمام بیمارن کا اساں سبنی کے شفا نصیب فرما پوری امت مسلمہ کے شفا نصیب فرما یا جے وباؤں ہلن پہ انہن سبنی وباؤں کے یا اللہ ختم فرما پوری دنیا میں ختم فرما پوری سبنی کے عافیت نصیب فرما وصلی اللہ علی حبیبی محمد وعلی آلہ واصحابہ وبارک وسلم آمین